अच्छा हाणे कासिम साहब तव्हां खां इहो था पुछो त छा हींअर वाकई उहा जेका यूनिवर्सिटी जेका उहो कमु करे रही हुई हींअर बि ओहिड़ो कमु थिए पियो हींअर बि यूनिवर्सिटी वारा माण्हुनि जी उहा मोहबत आहे या उन मोहबत में किथे न किथे के शक ऐं शुबा जेके आहिनि से पैदा थी चुका आहिनि? न हींअर त लॻे थो असांजी मोहबत ख़तमु थी वई आहे। उन जा सबब छा आहिनि? माण्हुनि जी इल्म ॾांहुं पंहिंजे इदारनि ॾांहुं गैर संजीदगी, ज़ाती मसाला, ज़ाती अहमियत, ज़ाती ख़ुशनुदी, ख़ुशामद ऐं ज़ाती ख़ुशहाली आम आहे माण्हुनि जे लाइ, इदारा आम कोन रहिया आहिनि। तंहिंजे करे जंहिंजो बि इंट्रस्ट आहे त कंहिं चार्ज सां इंट्रस्ट आहे, पंहिंजी डिग्रीअ सां इंट्रस्ट आहे, पंहिंजे कंहिं बेनिफिट सां इंक्रीमेंट सां इंट्रस्ट आहे। इहो थी चुको हो। हिकिड़े दफ़े शेख अयाज़ जॾहिं वाइस चांसलर थी आयो त ॾुख चओ हिकिड़ी ॻाल्हि की त फलाणो उस्ताद जेको आहे यूनिवर्सिटी जो मुंहिंजो दोस्त आहे, अदीब आहे मुंहिंजो, उहो मूंसां 3 महीने मां आयो आहियां, 3 महीननि खां पोइ मिलणु आयो आहे ऐं मूंखे चयो त मुंहिंजी इंक्रीमेंट बंदि आहे, इंक्रीमेंट करायो। मां हिते सिंध यूनिवर्सिटीअ में इंक्रीमेंटूं खोलणु बंदि करणु आयो, मतिलबु मूंखे को प्रोपोज़ल ॾियां का रिथ ॾियां त हू मूं वटि आयो त जेको आहे मुंहिंजी इंक्रीमेंट बंदि आहे, मूंखे चेयरमैन तंग थो करे मुंहिंजी इंक्रीमेंट ॾिस करे। इहो उन वक़्त खां ई थी चुको। पर के माण्हू जेके सेल्फ लेस हूंदा हुआ, मूं तव्हांखे चयो त आख़िर ताईं मुंहिंजे ज़हन में ई कोन त मूंखे का नौकिरी करणी आहे। ज़बरदस्त। ऐं इन वक़्तु ताईं PhD जो असां वटि कोन हो कॉन्सेप्ट त को थोरी जो उन वक़्तु हिकिड़ो UGC तरफ़ां अची चुको हुयो 76 में, भुटे साहब जे ज़माने में हिकिड़ो सर्कुलर आयो त ईंदड़ 10 सालनि में सिंध यूनिवर्सिटी जे उस्ताद खे PhD करणु खपे। 86 खां पोइ बग़ैर PhD जे कंहिंखे नौकिरी न मिलंदी। पर हुते अमल कोन थियो। मतिलबु क्राइटेरिया जेको आहे थोरो अपलिफ्ट कयो वियो, अपग्रेड कयो वियो। असांखे ज़हन में ई कोन हो त PhD कबी। इवन 88 ताईं 88 में मकाला ई सम्झो न, तॾहिं मुंहिंजी बि दिलि चयो त जेको आहे सो आउं खणी PhD कयां। ऐं मूं डॉक्टर जबाल जुने जो मुंहिंजे ज़हन में अॼु मां चवां थो त तमामु घणो पढ़ंदो हो, हर किताब जेको छपबो हो उहो ज़रूरु हुनखे ॾिसंदो घुराईंदो हो। त मुंहिंजो इहो त आउं थोरो घटि पढ़ण वारो आहियां, जेकॾहिं त साईं मुंहिंजी मदद कंदो त फलाणो किताबु पढ़, फलाणो किताबु पढ़, फलाणो किताबु पढ़, त मुंहिंजी मदद थींदी। ऐं मां हुन वटि 88 में रजिस्टर थियुसि। कॉन्फ्रेंस खां हिकदमि पोइ त आउं PhD कंदुसि। पोइ अचूं था PhD वारे वाक्य ते। पोइ छा थियो त इहो थियो पियो। हाणे कॉन्फ्रेंस जे करे मूंखे ॾाढी इज़त मिलणु शुरू थी, मशहूरी बि मिली ऐं माण्हू नोटिस बि वरिता। हिकिड़े वॾे ख़ासि माण्हू हिकिड़े लंच में वाइस चांसलर खे चयो, सिद्दीकी साहिबु असांखे तव्हांजी कॉन्फ्रेंस जी दावत कोन मिली अथव, हीअ मखदूम साहिबु मानी जी दावत ॾिनी आहे, मां उनजी मानी ते आयो आहियां, तव्हां पंहिंजे बुके खां पुछो, मां बीठो हुजां। त मज़र सिद्दीकी चयोसि सची ॻाल्हि इहा थी त हिन दावत मूंखे बि कोन ॾिनी आहे। इहा पीर मदर शिकायत कई, असांखे कॉन्फ्रेंस जी दावत बि माण्हू ईअं माण्हू जेको आहे पंहिंजी दावत सम्झी हुन में शामिल माण्हू चवनि असांखे दावत मिले कॉन्फ्रेंस जी, छो न मिली, एॾी वॾी कॉन्फ्रेंस थी आहे, असांखे दावत छो कोन मिली। शाज़िया ख़ुश खे पहिरियों दफ़ो उन में इंट्रोड्यूस करायोसि। अच्छा। परी वश खे पहिरियों दफ़ो उन में इंट्रोड्यूस करायो। सादिक फ़क़ीर खे उन कॉन्फ्रेंस में अनाउंस कयो जेको मशहूरु थियो। पहिरियां पब्लिक जा वॾा फंक्शन 4 फनकारनि जा इहे आहिनि। त इहे को घटि जे करे अॼु ताईं अहिड़े क़िस्म जो हा न यकीनन उहा हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस हूंदी ऐं उन में जेको बि माण्हू शरीक थियो हूंदो उन जूं मेमोरीज़ जेके आहिनि से उन सां अॼु बि जेके आहिनि से ऐं सम्झ ॻंढियल हूंदियूं ऐं जेके असांजो इहो प्रोग्राम ॾिसंदा त उन्हनि खे उहे मेमोरीज़ बि जेके आहिनि से यादि अची वेंदियूं। पर हाणे असांखे ॿुधायो त जॾहिं तव्हां UK पहुचो था, हलो असां इन सफ़र में इलाही ॻाल्हि डिघी थी वई आहे हली, ऐं चाहींदसि त तव्हां UK जॾहिं पहुचो था त उते तव्हांजो जेको तालीमी निज़ाम आहे उन में जेको जॾहिं तव्हां एडमिशन थी वई तव्हांजी, त उते भला असांखे ॿुधायो त तव्हांजी एडमिशन थियण खां पोइ तव्हांजी तालीम कीअं रही ऐं तव्हां जॾहिं PhD कई त उन जे दौरान कुझु अहिड़ियूं दिलचस्प जेके आहिनि से ॻाल्हियूं थियूं हुजनि। यकीननि घणियूं आहिनि, तमामु घणियूं आहिनि ऐं अनबिलीवेबल आहिनि, अनइमेजिनेबल आहिनि, मौजूदा आहे ज़िंदगीअ जा। पर उन खां अॻु तव्हां इहो सोचो न, हिकिड़ो माण्हू सिंधीअ में MA आहे, सिंधीअ जो उस्तादु आहे, उहो वरी इंग्लैंड में PhD करण थो वञे सिंधीअ ते, इहो कीअं थियो भला? असली बुनियादी ॻाल्हि जेका तव्हांजे पंहिंजे कारण खे ॿुधायो त उन खां पोइ ॿियो को छो कोन वियो आहे। हा, इहा जेका ॻाल्हि आहे त अॼु ॾींहं ताईं असांजो ॿियो को बि माण्हू जेको आहे सो सिंधी
मतिलबु लिंग्विस्टिक में जेको आहे सो PhD करणु जेको आहे सो कोन वियो आहे त इहा ॻाल्हि असांखे तव्हां ॿुधाईंदव असां त नथा ॿुधाए सघूं छो जो इन जा बि रीज़न्स जेके आहिनि तव्हांखे ख़बर हूंदा हा मूंखां अॻु में प्रोफेसर अली नवाज़ जतोई खे MA जी स्कॉलरशिप मिली सिंध यूनिवर्सिटी हुनखे चयो त MA करे आ लिंग्विस्टिक्स में वियो उहो फेल थी मोटी आयो अच्छा उन खां पोइ ॿी स्कॉलरशिप मिली डॉक्टर गुलाम अली अलाना खे अच्छा उनखे मिली आगा खान जी स्कॉलरशिप ओके वियो लंडन यूनिवर्सिटी में उहो बि साॻी में स्वाइस में उहो बि फेल थी मोटी आयो अच्छा उहो फेल मोटी आयो पोइ वरी हितां वरी इम्तिहान ॾिनी हुननि पास थियो अच्छा उनखां 3 नंबर ते वियो हिदायत आख़ून साहब उहो बि फेल थी मोटी आयो अच्छा हाणे 4थो नंबर हो मुंहिंजो मूंखे सब्ज़ बाग़ या सम्झो त पॉज़िटिव शयूं हिदायत आख़ून ॿुधाईंदो हो लंडन मां फ़ोनूं करे ख़त लिखी अचु यार अचु मज़ो रुॻो पिया हीअ रुॻो पियो फलाणो रुॻो पिया स्कॉलरशिप वठि मिली वेंदई हीअ कंदी फलाणो कंदी उहो मूंखे पुश कंदो हो तव्हांखे इनकरेज कंदो हो हिते सिंध यूनिवर्सिटी में मौजूदु एजाज़ कुरैशी बि मूंखे चवंदो हो त वञ ॿाहिरि वञ ख़ासि करे हिन कॉन्फ्रेंस खां पोइ ऐं हिन कॉन्फ्रेंस जे नतीजे में असां हिदायत आख़ून खे स्कॉलरशिप मिली त तूं सिंधीअ में वञी करे आ अच्छा ये कॉन्फ्रेंस एक्टिविटीज़ दौरान मतिलबु हिकिड़ी अपॉर्चुनिटी उन्हनि जे लाइ क्रिएट थी वई हली मूंखे स्कॉलरशिप मिली या ॾिनी वई या ख़बर नथी पए त घणो करणो पवंदो हुनते हिकिड़ी स्कॉलरशिप लिंग्विस्टिक्स में उन वक़्तु ईंदी हुई 4 सालनि में हिकिड़ी स्कॉलरशिप ऐं सॼे पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि मां को बि हिकिड़ो माण्हू वेंदो ओके उन वक़्तु UGC बि कोन हूंदी हुई तव्हां 87 जी ॻाल्हि पिया कयो या 89 जी 89 जी ॻाल्हि पिया कयो जंहिंमें मूंखे 89 में मिली पर उन वक़्तु निज़ाम इहो हूंदो हो ओके त हर 4थे साल लिंग्विस्टिक्स में हिकिड़ी स्कॉलरशिप निकिरंदी उहा पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि लाइ जेके पढ़ायूं वेंदियूं हुयूं अदब पढ़ायो वेंदो हो जेको यूनिवर्सिटी में सभिनी में कॉम्पिटिशन थींदो हो ऐं कंहिं हिकिड़े खे मिलंदी हिन वक़्त ताईं उहा स्कॉलरशिप जंहिंखे मिलंदी हुई अंग्रेजी वारे खे मिलंदी अच्छा ठीकु आहे जॾहिं पहिरियों दफ़ो हिन कॉम्पिटिशन में वियासीं त अप्लाई सभु कंदा अॻे बि अप्लाई कंदा हूंदा अप्लाई कयो उन वक़्तु HEC बि न हूंदी हुई UGC बि न हूंदी हुई एजुकेशन मिनिस्ट्री स्कॉलरशिप ॾींदी उन्हनि जो हिकिड़ो बद हूंदो हो जंहिंमें COT सेंट्रल ओवरसीज़ ट्रेनिंग स्कॉलरशिप ओके उहा सभिनी सब्जेक्ट्स में उहा तय कंदी हुई कमेटी या हूंदी हीअ जॾहिं अनाउंस थी हिकिड़ी त मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ नाला विया अंग्रेज़ी अरबी सिंधी उर्दू जेके पढ़ायो था मुख़्तलिफ़ विया उन्हनि मां फ़ैसिले जी का ख़बर न हुई हिकिड़े ॾींहुं हिकिड़े शाइर सां कचहरीअ में वेठासीं हबीब जालवस कराची में अज़ीज़ मेमण दावत कई हुअसि सईद काज़मी बि हुन में हुजे हुन पीपल्स पार्टी जी नई गवर्नमेंट ठही चुकी हुई बेनज़ीर साहब हुआ इक़्तिदार वज़ारत उज़्मा हासिलु करे चुकी हुई मिनिस्ट्रियूं ठही चुकियूं हुयूं सईद काज़मीअ वटि 2 वज़ारतूं हिकिड़ी सिहत जी ऐं ॿियो एजुकेशनल जी टेम्पररी इंचार्ज हुअसि पोइ वरी साईं गुलाम मुस्तफ़ा थियो हुया ॾिसो पर हुनखे इब्तिदाई तौरु हुनखे जेको आहे सो चार्ज हुई उहो बि हुन में उते अज़ीज़ में माना बाद में ॻाल्हि कयसि त सईद साहब ॿुधियो साहब हमारे बड़े दोस्त हैं पढ़े लिखे आदमी हैं इनकी स्कॉलरशिप का केस पड़ा हुआ है आपकी मिनिस्ट्री में तो ये तो ज़रा पता कर ले तो उन्होंने कल बताता हूँ तो ॿिए ॾींहुं ताईं ख़बर पहुती त तुंहिंजो नंबर 1 आयो मेरिट ते पर तव्हांजो सेक्रेटरी सिंधी वेठो आहे उन तुंहिंजो नालो कटे अंग्रेज़ीअ वारे खे ॾिनी आहे सॼे पाकिस्तान मां मेरिट ते तुंहिंजो नंबर 1 आयो आहे पर उन सिंधीअ खे कोन ॾिनी अथनि इंग्लिश वारे खे अंग्रेज़ीअ वारे खे ॾेई छॾी आहे इहो तव्हांजो ई फलाणो माण्हू उन वक़्तु सेक्रेटरी कहिड़ो SM कुरैशी साहब SM कुरैशी साहब सेक्रेटरी मूंखे मुस्कुराहट बि आई ऐं थोरो दिलि ख़ुशि थी मुंहिंजो ठीकु आहे पोइ घणी ॻाल्हि खे छॾे करे मां घरु अची हिकिड़ो सिंधी टाइप राइटर ते सिंधीअ में ख़तु लिखियो 3 सुफ़्हनि जो जंहिंजी आख़िर में वाइंड अप इहा हुई त साईं मां उहो ई छोकिरो आहियां जंहिंजे लाइ तव्हां शेख अयाज़ खे चयो त हिनखे ॿाहिरि मोकिलियो अॼु जॾहिं मुंहिंजो फाइल तव्हां वटि आयो आहे त तव्हां हुन फाइल खे रोके वेठा आहियो मुंहिंजे फाइल खे कटे कंहिं ॿिए खे मोकिलियो आहे इहा ख़बर पई आहे तंहिंजे करे मूं चयो तव्हांखे इहो ख़तु लिखां ॿुधायां ख़तमु ख़तु था विसारियोसि इंडिया में
कॉन्फ्रेंस हुजे ॿियनि माण्हुनि सां गॾु मूंखे बि दावत ॾिनो शाह सचल स्वामी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मारोई इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन आहे का हुते मीना शिरंगी जी बिल्कुलु उन्हनि पहिरीं कॉन्फ्रेंस पे कई सिंध में खोड़ माण्हुनि खे दावतूं आयूं ॿिया बि ॾियूं अथव थियो ईअं त मूंखे NOC मिली वई ग्रांट मतिलबु जेको बि सरकारी फॉर्मेलिटी पूरी ॿिए कंहिंखे कोन मिली अच्छा तो जॾहिं उते पहुतासीं ॿिया कुल सियासतदान अकेलो एकेडमिक हुउसि हुन में आरी सरब हुयो अब्दुल ख़ालिक जुनेजो बि हुयो गुलाम शाह बि हुयो जाम साक़िब हुयो ॿिया बि खोड़ सारा जेके पंहिंजे ओन ते जिन खे NOC जी ज़रूरत कोन हूंदी आहे रुॻो वीज़ा हूंदी आहे असांखे NOC जी ज़रूरत थींदी आहे लाज़िमो आहे मूंखे NOC मिली ऐं हलियो वियुसि 15 ॾींहं जो मिलियो वीज़ा कॉन्फ्रेंस अटेंड करे घुमी फिरी मोटी आयुसि अची टपाल ॾिठमि पंहिंजी पहिरियों ख़त ॾिनो सिंध यूनिवर्सिटी जो ख़त आहे सिंध यूनिवर्सिटी जो ख़त अॻे ॿियो ॾिसां उहो खोलियां त मुंहिंजे सुपरवाइज़र लिखियो त कासिम मूंखे को कमु कोन थो करे PhD जो मूं वटि PhD में रजिस्टर आहे हिन महिल ताईं को कमु कोन्हे ध्यानु कोन्हे संजीदो कोन्हे हिनजी एडमिशन कैंसिल कई वञे त उहो ख़त हो त मुंहिंजी एडमिशन कैंसिल कई अच्छा सबबु इहो त मां इंडिया वियुसि हू न वञी सघियो दावतूं त सभिनी खे हुयूं ठीकु ॿियनि ख़तनि में हिकिड़ो ख़त निकिलो त तोखे 4 सालनि जी स्कॉलरशिप ॾिनी वई आहे इंग्लैंड में ज़बरदस्त इहे हूंदा आहिनि न सुञाती त क़िस्मत जा फ़ैसिला हूंदा आहिनि कीअं क़िस्मत थी करे कुदरत थी करे कीअं थी करे कुदरत ठीकु आहे हुन में लिखियो पियो त 10 अक्टूबर ताईं तोखे जॉइन करणी आहे इंग्लैंड में ऐं हिन विच में तोखे ब्रिटिश काउंसिल खां अंग्रेजी जी टेस्ट पास करणी आहे ऐं इहो हुजे 30 सेप्टेंबर 89 बाक़ी 10 अक्टूबर ते परियां त मूंखे कुझु ॻाल्हि सम्झ में कोन आई हुन ख़त पहिरियों ॾिठुमि कावड़ ई काफ़ी मुंहिंजो ॾिसंदो थोरो ॿई ख़त खणी वियुसि चेयरमैन साहिब ॾे अच्छा मूं चयो साईं ही अव्हां जी महिरबानी इंग्लैंड वारे जी इंग्लैंड जी कोन्हे पाकिस्तान गवर्नमेंट जी अच्छा यकीनन हैरान थियो घणियूं ॻाल्हि थी हेठि मथे थी ॻाल्हि बहरहाल जेको बि हुयो उहो हाणे 10 ॾींहंनि में टेस्ट कया जा भॻुस वाइस चांसलर जी जेको वारिश आहे उहो ॾिठो त कुर्सीअ मथे मूंखे भाकुर ॿुधाई हिकिड़ी ख़बर आहे हिकिड़ी स्कॉलरशिप सॼे पाकिस्तान में ॾकी आई वञ मूं चयो साईं कीअं वञा अंग्रेजी जी टेस्ट था घुरनि मूंखे अंग्रेजी कई कोन थी केरु सोचे तोखे अंग्रेजी कोन थी मां तोखे चङी तरह सुञाणंदो वे आउं थो लिखी ॾियां तोखे हेॾो हिकिड़ो सुफ़े जो ख़त तयारु कराई त हुनखे पर्सनली सुञाणंदो अंग्रेजी हाई क्लास जी आहे इंटरनेशनल कॉन्फ्रेंस करे चुको आहे हीअ करे चुको आहे हीअ करे चुको आहे हीअ करे चुको आहे करे लिखी मूंखे चई त हाणे वञ इस्लामाबाद इन्हनि ॾींहंनि में जेसि ताईं पाण न वेंदे त कोन निकिरंदा पैसा रिलीज़ थियणा आहिनि ॿियूं शयूं थियणियूं आहिनि हीअ मुंहिंजो ख़त खणी वञ SM कुरैशी साहिब SM कुरैशी ख़त लिखी ऐं मां बॉम्बे केक वठी वञी पहुतुसि SM कुरैशी साहिब वटि हीअ ख़त ॾिनोमांसि ख़त वठी खणी मां कोन थो सुञाणा छा अच्छा एडिशनल सेक्रेटरी घुराई मुशीर मिर्ज़ा के मुशीर साहब हमारे दोस्त हैं बाकी आपको सब पता है इनको वापसी का टिकट दें इस्लामाबाद से कराची का सारा इंतजाम करके करें टेस्ट वेस्ट नहीं देंगे टाइम नहीं है आप लेटर लिखें मतिलबु तव्हांखे आउं सुञाती त तव्हां हिकिड़ा ख़ुशनसीब इंसान आहियो जंहिंखे तव्हांजे दोस्तनि बि सपोर्ट कई आहे त वरी तव्हांखे नेचर खां बि ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी सपोर्ट जेको आहे हर वक़्तु उनजे लाइ छा तव्हां पॉज़िटिव थिंकिंग तव्हांजी रही आहे इन करे या कुझु बि ॻाल्हियूं जिन जी न मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हांखे ख़बर आहे यानी एतिरी मुखालफ़त जे बावजूदि जेके मुखालफ़ थींदियूं न उनजे बावजूदि मूंखे नुक़सानु कोन थियो अच्छा मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो बिलीव आहे त आउं सम्झंदी आहियां त जेके पॉज़िटिव थिंकर्स हूंदा आहिनि जेके कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो कोन सोचींदा आहिनि उन्हनि सां हमेशह ईअं थींदो आहे बिल्कुलु ईअं ॿियो स्ट्रॉन्ग बिलीवर आहियां अलाह में बिलीवर आहियां इहो बि तव्हांखे यू आर बिलीवर बाक़ी कोताही वञूं इंसान हेठि मथां इहो आहे त जेको थियणो आहे सो थियणो आहे तूं पंहिंजो कमु कंदो रह बाक़ी कमु छॾे ॾे बराबरि अहिड़ी खोड़ सारियूं शयूं थियूं आहिनि तव्हां डॉक्टर साहिबु जॾहिं इहो थियो त कुरैशी साहिब इहो कयो सॼो वियुसि लेकिन नथो कयां घणियूं ॻाल्हियूं आहिनि 2 महीननि न त
जहाज़ में वेहण सां ई फ़ैसिलो कयो त आउं त कोन पढ़ी सघंदुसि PhD अंग्रेज़ी का ॻाल्हि कोन्हे वरी मुंहिंजे हिन कॉन्फ्रेंस मशहूरु हुजण जे करे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी बि अक्टूबर जी 20-21 तारीख़ हुते कॉन्फ्रेंस हुजे पहिरीं कॉन्फ्रेंस अच्छा वर्ल्ड सिंधी कांग्रेस सदर मुनवर हालेपुटो नायब सदर आफ्ताब कुरैशी जनरल सेक्रेटरी में हमको ॿियो बुरगड़ी साहब हूंदो डॉक्टर GM बुरगड़ी ऐं बुखार जो उन्हनि लंडन में हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस बिठाई उनजी मूंखे बि दावत ॾिनी अच्छा त मूं चयो दिलि में चयुमि त का ॻाल्हि कोन्हे कॉन्फ्रेंस वारनि जी दावत आहे वञा थो कॉन्फ्रेंस में तकीर बि करे थो अचां पेपर पढ़ंदुसि दोस्त सां मिली यारी ईंदुसि घुमी फिरी खणी मोटी ईंदुसि जेके पैसा अथनि मोटाए ॾींदुसि इहो नॉर्मल हूंदो हो जेके माण्हू वेंदा ऐं जल्दी मोटी ईंदा त उन्हनि खां सॼा पैसा भराए वठंदा हुआ अच्छा पोइ पंहिंजो कंटिन्यू कंदा हुआ मूं चयो मां बि 2 महीननि जो टिकेट ऐं ॿियो टियों पैसा भरे मोटाए ॾींदुसि उहे बि किस्तुनि में वठंदा हुआ पघार मां घटि न घटि हुआ इहो बिल्कुलु तइ करे छो त जंहिंमहिल मतिलबु अलाए छा दुनिया में त अलाए कीअं थियो आहे न मुंहिंजी सरकारी टिकेट हुई पाकिस्तान एयरलाइन में PI में वियुसि कराची हिकिड़ो दोस्त हो प्रोटोकॉल ऑफिसर मिनिस्ट्रीअ जो मुंहिंजो क्लास फेलो हुन चयो अलाए हलंदासीं मां तोखे ड्रॉप करे ईंदुसि जहाज़ ते विहूं था कचहरी था कयूं कचहरी मानी खाई दोस्त आया गपशप हणी मूंखे अॼु एयरपोर्ट ते छॾणु पतासे ते चयूं त फ्लाइट हली वई PI जी फ्लाइट इहा बि दिलचस्प ॻाल्हि आहे त फ्लाइट हली वई तव्हां हुते कचहरी पिया कयो असीं एयरपोर्ट ते बिठायूं हू उन महिल भॻो प्रोटोकॉल ऑफिसर आहियां वो मिनिस्ट्री ऑफ कहिड़ी आहे ट्रेडिंग कारपोरेशन जो PR हूंदो सो फैसल हर साल जा ॿिया 8 मिनिस्टरनि खे प्रोटोकॉल ॾींदो उनखे एयरपोर्ट खे कार्ड वार्ड जेके हूंदा हुआ अंदरि हूंदो हुन ॾे भॻो नेठि वञी ब्रिटिश एयरलाइन में साॻी टिकेट वैलिड थी वई आहे अच्छा PI वारनि हुनखे कंसीडर कयो वञी ॿुधाईं त भई नौजवान आहे पढ़ण थो वञे 10 तारीख़ इंटरव्यू अथसि न पहुची सघंदो इहे सभु कागज़ वागज़ ॾेखारे हुननि सां ॻाल्हायूं हुननि पाण में एडजस्टमेंट करे ब्रिटिश एयरलाइन जी फ्लाइट पई वञे उन्हनि मूंखे अकोमोडेट कयो हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो वरी तव्हांखे नेचर खां एॾी वॾी सपोर्ट मिले पई ज़बरदस्त हर वक़्तु ऐं जंहिं महिल जहाज़ में वेठो त उते कंफ्यूज़ थी वियुसि मूंखे कुझु सम्झ में ई न पियो अचे अनाउंसमेंट जो कनि पिया अच्छा भई अंग्रेज़ी असांखे किथे जेको सॼो प्राइमरी खां ॿारहाड़ीअ जो बैकग्राउंड असांजो अंग्रेज़ी उस्ताद मिलिया उन वक़्तु ग्रामर लिखण वारा ठीकु आहे थोरी घणी लिखण त ईंदी हुई पर एॾी असांखे एक्सपीरियंस ई कोन हो ॿुधण जो मतिलबु यू आर नॉट वेल वर्स्ड इन इंग्लिश त तव्हां जीअं मतिलबु चई सघो त असां तमामु फ्लुएंटली ॻाल्हायूं पिया न कोलोकियल त बिल्कुलु न अनाउंसमेंट त पंहिंजे हिसाब सां न कनि अॻे ई वरी मथां वरी ब्रिटिश एयरलाइन एग्ज़ैक्टली न त हुनजो एक्सेंट ई पंहिंजो ख़ूबसूरत सॼो हुनजी डिप्रेशन में अच्छा सॼो वक़्तु कोई 10-11 कलाकनि जी फ्लाइट हुई डिप्रेशन मतिलबु ॾाढो ई मज़ो न पियो त मुठी ॾिसी प्राण कंदुसि अलाए छा ख़ैर हिदायत आख़ूद खे मूंखे रिसीव करिणो हो एयरपोर्ट ते आयो साॻी यूनिवर्सिटी जंहिं महिल सामान करी ॿाहिरों ॾिठुमि हिनखे बीठो आहे त थोरो ईअं को त ॻाल्हाइण वारो माण्हू हुओ ॻाल्हायां ऐं हुन वरी ईअं कयो जीअं वेझो पतो मां त मूंखे ईअं हथ ॾिनी ऐं अलाए छा सोचे कहिड़े क़िस्म जो सोचिया हिन मूंखे हथ ॾिनो ऐं चए त 2 बैगूं अथई हिकिड़ो थेलो हिकिड़ी बैग हुई त हुन थेलो खयो नंढो बैग मूं खईं इहो मूंखे फील थियो त थी वेझो आहे मुंहिंजी हॉस्टल रहूं था हुते राति रहूं था ऐं पोइ कचहरी ते कयूं भई पंधु था रहूं हेॾी सारी अॻे ई व्हील वारियूं बैगूं पोइ निकितियूं अॻे बैग जे हेठां ट्रॉली ॾींदा हुआ उहा मूं वटि कोन हुई बैग खणी पई सॼी जंहिंमें कुझु किताब कपिड़ा काफ़ी हैवी हुई उहा पेती खणी पंधु पोइ चङो 2-3 फलांग पंधु करे वियासीं हॉस्टल में उते वेठासीं नंढो कमिरो जेको सिंगल कमिरो थींदो आहे हुयो जीअं तूं मथे सुम्हिजे ऐं हेठि सुम्हंदुसि ऐं हाणे सची ॻाल्हियूं जल्दी में कयूं अचु भाकुर पायूं हलो वरी भाकुर पाए मिलियासीं ख़ुशि खेरे त कंदा हिते माण्हू मर्द भाकुर पाईंदा आहिनि त सम्झंदा आहिनि गे
लंडन में अच्छा मतलब ही वाज कल्चर कॉन्शियस हाँ कि हुन कल्चर जो घणे रहण जी कर्म थी त माण्हू सम्झंदा त ही बेटा तंहिंजे करे मूं तोखे तूं कोन ॾिनो सो भाई न कजां जो न का ॻाल्हि कोन्हे कोन्हे की हाणे ॿी ॻाल्हि आहे त मूं तोखे ख़त त लिखिया आहिनि तीअं मामनि खे बि खूफ़े मां लिखंदा हुआ माण्हू त अचो अचो हाणे सची ॻाल्हि इहा अथई त ॾाढो ॾुखियो कमु आहे हिते मां फैल थियो आहियां ऐं 4 ॾींहंनि खां पोइ वञा थो इहा असांखे सिंध में ख़बर ई कोन हुई त वरी डिप्रेशन वियो